शीरीन जोखियो केरु आहे? शीरीन जोखियो सालार हा उहो बि जोखियो असांजी उहो कंहिंजी? शहीद नाज़िम जी घर वारी आहे। शहीद नाज़िम जी घर वारी जी पक उहा ई शीरीन पक उहा ई शीरीन आहे। अच्छा उन सां कॾहिं हिन शादी कई? उन सां शादी कई 8 महीनो स्टार्ट थी वियो 8 महीनो हाणे स्टार्ट जी स्टार्ट थी वियो 8 महीना अॻु में जी 8 महीना अॻु में शादी कई। उन सां शादी जेका आहे तव्हां कीअं तस्दीक था करियो शादी जी तव्हां कीअं ख़बर पई? जी मूंखे उन शादी जी ख़बर पई आसिफ मूंखे पाण ॿुधाई शीरीन मूंखे ॿुधायो पाण त असां शादी कई आहे। पोइ वरी मूंखे तशदुद कयूं त मूंखे वरी अम्मा जे घर खां वञण खां रोकियो त अगरि तूं वेंदी त ॻाल्हि खोले लाहींदी भई शीरीन कूड़ो बयानु रिकॉर्ड कयो त मूं निकाह कोन कयो पर निकाह कई आहे मुंहिंजे घर। निकाह करण खां पोइ तव्हां गॾु रहंदा हुआ? असां गॾु रहियासीं पिया हींअर 2 महीना थिया असां गॾु रहियासीं पिया। गॾु रहिया पिया? जी किथे कहिड़े ॻोठ में? ॻोठ वली मोहम्मद जोखियो। वली मोहम्मद में। शीरीन बि उते आई? शीरीन उते रहे पई संदसि घर किराए ते चाढ़े असांजे ॻोठ में रहे पई। संदसि घर किराए ते आहे? जी बिल्कुलु। अच्छा उनखे घणो औलाद आहे? उनखे 4 औलाद शहीद नाज़िम जोखियो जे 4 औलाद 3 नियाणियूं हिकिड़ो छोकिरो। अच्छा जेको तव्हांजो मुड़ुसु आहे आसिफ जेका तव्हां निकाह टोड़ण जी दरख़्वास्त दाख़िल कराई आहे उनजो शीरीन सां वास्तो कीअं पियो? उहो उन्हनि जो ड्राइवर थींदो हुन पर निकाह जी ड्राइवर थी आयो हुन सां निकाह करे लाथईं। निकाह करे छॾियो जी पोइ तव्हां माना इन जी तस्दीक करियो था त हुन सां शादी कई आहे? जी बिल्कुलु कयो थी। तव्हां वटि ॿियो कहिड़ो सबूत आहे हुनजी शादी करण जो? मूं वटि सबूत आहे हुननि जो असां सां गॾु रही पई हुननि जो वीडियो बि आहे मूं वटि। अच्छा जी तव्हां सां गॾु रही पई? असां सां गॾु रही हुनजा वीडियोज़ बि आहिनि? जी बिल्कुलु। अच्छा पोइ जेका आहे उहो त मर्द खे जेको आहे या औरत खे ॿी शादी करण जा जेके आहिनि कानूनी तौर ते शरई तौर ते बि इजाज़त आहे पोइ छो ॿई इनकार पिया कनि? जी पर आसिफ पहिरीं चए पियो त मूं निकाह कयो हिते कोर्ट में इनकार करे पियो त मूं निकाह कोन कयो पर हुननि जी आऊं गवाह आहियां। जी बिल्कुलु हुन निकाह जी गवाह आहियां त हुन निकाह कयो असां सां गॾु रही पियो। हाणे वरी शादी इस्लाम में इजाज़त ॾिए थो 4 शादियुनि जो पर हुन हुकूक पूरा कनि मुंहिंजो को बि हुकूक आसिफ पूरो कोन पियो करे। मूं तशदुद कयो ॿिन्ही मूंखे दाबा ॾिना त उहो चए थी त सरदार कीअं तशदुद कयो तव्हां? आसिफ कयो शीरीन मूंखे धमकियूं ॾिनियूं आसिफ ॾिनियूं। शीरीन छा चयो तव्हां? शीरीन मूंखे चयो त मूं नाज़िम जोखियो शहीद थियो त मूं जाम सरदारनि खे उन ते बि इल्ज़ाम हणी उनखे बि मूं हिलाए छॾियो तूं त हिकु ग़रीब घर जी धी तोखे कुझु बि करे सघां थी। पोइ मूं तशदुद कयो पोइ मूंखे विहारियो हाणे उन खे तव्हां हाणे कंहिं वटि रहो पिया? हाणे अम्मा आबाद रहां पई। अच्छा जी हाणे तव्हां दरख़्वास्त कहिड़ियूं दरख़्वास्तूं दाख़िल कयूं निकाह टोड़ण जी? जी निकाह टोड़ण जी दरख़्वास्त दाख़िल कराई। ई सेशन कोर्ट में कहिड़ी दवा हिफ़ाज़त जी तहफ़्फ़ुज़ जी? जी बिल्कुलु पंहिंजी छा दरख़्वास्त हुन में जणायो तव्हां ख़तरो आहे हुन में? मूंखे शीरीन मां आसिफ में ॿिन्ही मां ख़तरो आहे। ॿिन्ही मां ख़तरो? जी बिल्कुलु। अच्छा तव्हांखे नुक़सानु पहुचाइणु चाहियो? नुक़सानु पहुचाईंदा मुंहिंजी नंढड़ी फुरनि जी धमकियूं ॾियनि पिया। अच्छा जी हाणे तव्हांजो उन सां रहण जो को बि इरादो कोन्हे? न बिल्कुलु कंहिं बि हवाले सां? न कंहिं बि हवाले सां। अच्छा जी तव्हां अॻु में शीरीन जोखियो खे सुञाणंदा हुआ? न आसिफ त निकाह खां बाद सुञाणो। अच्छा जी इहा तव्हांखे जॾहिं हिन निकाह कयो इहा तव्हांखे ख़बर पई त हीअ नाज़िम जोखियो जी घरवारी? जी बिल्कुलु आसिफ पाण ॿुधायो। पाण ॿुधायो? जी तव्हांखे अॻु में हूअं तव्हांजी मिटी माइटी शीरीन वारनि सां कुझु बि कोन्हे सिर्फ़ु ज़ात में जोखियो हुयसि। ज़ात में? जी आसिफ जी जेका आहे हुन सां जेको निकाह बाक़ाइदे थियल आहे? बिल्कुलु थियल। उहो किथे ॻोठ में थी या लिक में कयो हिननि? लिक में कयो। अच्छा जी सोशल मीडिया चवनि था त ख़बर न पए पर मूं तशदुद कयो ज़ुल्म कयो पोइ मूंखे नंढड़ी फुरनि जी धमकियूं ॾिनो मूंखे पाण निकिरी आई सुन करे। पहिरीं तव्हां बि हुनजो साथ ॾिनो चुप रहिया तव्हां? न मूंखे चयो न अगरि तूं ॿुधाईंदी त तोखे मारे छॾींदासीं तोखे नंढड़ी फुरे छॾींदासीं इन जी वजह सां इन डप मां तव्हां? डप मां चुप रही हुयसि। अच्छा जी हाणे तव्हां बाज़ाब्ता तौर ते इहो कोर्ट में आया आहियो मतिलबु तव्हांखे हुननि खां ख़तरो आहे? बिल्कुलु मूंखे आसिफ मां शीरीन में ॿिन्हिनि मां ख़तरो। ऐं हाणे तव्हां निकाह टोड़ाए माइटनि वटि रहणु चाहियो? जी बिल्कुलु। ऐं तव्हां छा आहे त हीअ जेको नंढड़ी तव्हांजी आहे उनखे तव्हां वटि रहणु घुरिजे? जी बिल्कुलु नंढड़ी मुंहिंजी मूंसां गॾु रहे। अली तव्हांजी कॾहिं जेको आहे आसिफ नाले जेको आहे जोखियो सां शादी थी हुई? 2023। 2023 जी उनखां अॻु में आसिफ जोखियो जी शादी थियल हुई? जी बिल्कुलु शादी थियल हुयसि। कंहिंसां थियल हुई? ज़मीरा जोखियो। हाणे ज़मीरा उन सां रहंदड़ आहे या छॾे वई? न ज़मीरा उन सां गॾु कोन पई रहे उहा संदसि माइटे में रहे पई। अच्छा जी उनखे घणो औलाद हुन मां आहे? हुन में 2 औलाद हिकु छोकिरी हिकु छोकिरो। तव्हां सां शादी कॾहिं थी? मूंसां शादी 2023 में। अच्छा तव्हांखे औलाद घणो आहे? हिकिड़ी नियाणी। हीअ आहे? जी बिल्कुलु। नालो छा आहे? आसमा जोखियो। आसमा। जी तव्हांजो ॻोठु कहिड़ो आहे? हाजी करमी। हाजी करमी? जी किथे गारे में? जी गारे में। अच्छा इहो आसिफ तव्हांजी मिटी माइटी में आहे या तव्हांजे ॻोठ जो आहे किथे जो? आसिफ असांजी ज़ात में असांजी मिट माइटी में कोन्हे ज़ात में जोखियो आहे। अच्छा जी उहो वली मोहम्मद जोखियो में रहे थो। तव्हां सां कोर्ट जे थ्रू न शादी कई? जी मूंसां कोर्ट मैरिज कई। अच्छा जी तव्हांजे वालिदेन राज़ी कोन हुआ छा कोर्ट जे थ्रू? जी पहिरीं राज़ी कोन हुआ पोइ वरी असां कोर्ट मैरिज कई पोइ वरी राज़ीनामो थियो पोइ हुनजे घर वयसि। अच्छा जी पोइ हाणे कहिड़े ॻोठ में तव्हां रहंदड़ हो आसिफ सां गॾु? ॻोठ हाजी वली मोहम्मद जोखियो। वली मजो? जी किथे आहे? उहो असां सां गॾु पंप हाउस कॉलोनी हा ॻोठ वली मोहम्मद जोखियो। उते रहंदड़? जी त जेका शीरीन जोखियो सां